चल बेटा सेल्फी ले ले रे, चल बेटा सेल्फी ले ले रे, चल बेटा सेल्फी ले ले रे। सेल्फी हिकिड़ी आदत जो नालो आहे, सेल्फी हिकिड़े रुझान जो नालो आहे, हिकिड़े ट्रेंड जो नालो आहे, हिकिड़े पंहिंजे माण्हू तव्हां ॾिसंदो त जिथे बि वञनि था माण्हू को फोत बि थी वञे थो त उनजे बि पोयां चहिरो कढी ऐं माण्हू सेल्फियूं ठाहिणु शुरू कनि था। त इहो रुझान पूरी दुनिया में कहिड़े तरीक़े सां आयो आहे ऐं दुनिया में तव्हां ॾिसंदो त ख़तरनाक तरीन जाइंट ते वञी करे मथे मथे वॾनि बिल्डिंगुनि ते वॾनि थंभनि ते उन्हनि ते चढ़ी करे मोतमार जाइंट ते ऐं वरी माण्हू उतां पंहिंजूं सेल्फियूं ठाहिनि था ऐं हिकिड़ा एडवेंचर पसंदि उहे कनि था। ख़ासि तौर ते वरी औरतुनि में सेल्फी कढण जी जेका हिकिड़ी रवायत आहे उहा ॾाढी मक़बूल आहे ऐं औरतूं पाण खे ठाहे सिंगारे मेकअप वग़ैरह करे उन खां पोइ कैमरा खां कहिड़ा कम वठनि थियूं उहे तव्हांखे ॾेखारियूं था। सभ खां पहिरियां असां सां मौजूदु आहे टीवीअ जी अदाकारा आहे सहर मलिक, उन सां ॻाल्हायूं था। तव्हां माना सेल्फी किथे किथे वञो था? सेल्फी मां पंहिंजे घर में काफ़ी सारी ठाहींदी आहियां ऐं किथे ॿाहिरि वेंदा आहियूं ऐं फैमिली सां घुमण या सेलिब्रिटी का हूंदी आहे जी या काई पार्टी थी वई घर में या ॿाहिरि। भला इहो ॿुधायो त औरतुनि में सेल्फीअ जो बाक़ाइदो रुझान आहे मक़बूल आहे? जी बिल्कुलु, अॼुकल्ह त काफ़ी सारो थी वियो आहे ऐं इहो ज़रूरी बि आहे, इंसान जी हिकिड़ी यादगिरी थी थिए त असां हिते वियासीं, हीअ सेल्फी कढीसीं, हिते वियासीं, हितां जी हीअ यादगार पिक्चर थी वई। जी सेल्फीअ में छोकिरीअ जो चहिरो वग़ैरह सुठो थो अचे या ईअं टेढ़ो मेढ़ो ऐं उबतो सुबतो? बसि सेल्फी में अॼुकल्ह उबतो सुबतो बि हले थो, उहो बि सेल्फी में शुमार थी वियो आहे। ज़माने कढी फोटो निकिरे थो त सही थो निकिरे? जी बिल्कुलु। हाणे हिन जी जेका उहा सेल्फी वारी कैमरा आहे उहा जी बिल्कुलु। मूंखे ॾसियो के माण्हू अहिड़ा आहिनि वञी ट्रेन जे आॾो बीह करे सेल्फी कढाइनि था, वॾी बिल्डिंग ते चढ़ी सेल्फी कढाइनि था, केतिरा उन में मौत जो शिकार बि थी विया आहिनि। त तव्हां त कॾहिं अहिड़े क़िस्म जी न कढाई आहे या जेको ईअं कनि था उहे ख़तरनाक न आहे? न आहे त सही, पर ख़्यालु करणु घुरिजे एॾो बि माण्हू सेल्फी में गुम न थी वञे जो मौत ई अचे त अॻो पोइ माण्हू हलियो वञे। इहो बि चवनि था सेल्फी हिकिड़ी बीमारी आहे? बीमारी अॼुकल्ह बीमारी बि चई सघिजे थो, छो जे करे घणो थी विया तव्हां ॾिसंदव न अक्सर करे माण्हू छित ते ॿाहिरि हेॾे होॾे किथे बि वञनि था न उते सेल्फी। चवंदा माण्हू ॿुॾे थो पियो त वरी माण्हू उनखे फोटो था कढनि, उनखे बचाइण जी कोशिशि नथा कनि, ईअं आहे न बाक़ी? पहिरियां हुनजी सेल्फी था कढनि पोइ हुनखे बचाईंदा, भले अॻियां वारो भले ॿुॾी मरे। न तव्हां छा था सम्झो, ईअं करणु घुरिजे या न करणु? न इहो ग़लति आहे, माण्हुनि खे ख़्यालु करणु घुरिजे, पहिरियां ॿुॾल खे माण्हू बचाए पोइ सेल्फी कढे त भला इहो ॾिसियो त जेके छोकिरियूं वग़ैरह आहिनि से उहे वधीक पंहिंजो मेकअप वग़ैरह करे ख़ूबसूरत बणिजी ऐं पंहिंजो लिबास वग़ैरह सुठा पाए ऐं पोइ सेल्फी कढाइनि थियूं त उहो उमिरि भर जो यादगार थो थिए। अहिड़े क़िस्म जो हुजणु खपे त भली माण्हूअ जी पंहिंजी उमिरि भर जी हिकिड़ी सुनहरी यादि आहे। हा बिल्कुलु, छो जे करे माण्हू तयारु थो थिए, सिंगार थो करे सुठो एतिरो सारो, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे यादगिरी ज़रूरी आहे। अच्छा, ईद जे लाइ तव्हां छा छा शॉपिंग? ईद जे लाइ मूं सभु शइ शॉपिंग कई आहे, जेको थींदो आहे ईद जी, कपिड़ा, चूड़ियूं, मेहंदी ऐं चप्पल, पर्स। जी जी सब फर्स्ट क्लास थी जी सभु। तू खींच मेरी फोटो, तू खींच मेरी फोटो पिया। असां सां मौजूदु आहे हिकिड़ी टीवीअ जी ड्रामा आर्टिस्ट रिमशा शहज़ादी। हा, हाणे इहो ॿुधायो त हे जेको मोबाइल आहे तव्हां वरितो आहियो घणे जो? इन ख़बर न आहिनि, छो त मुंहिंजो हस्बैंड सेल ख़रीद करे आयो। अच्छा जी। तव्हांजे हस्बैंड माना ख़रीद करे आयो? सेकेंड हैंड वरितई या नओं? नओं वरितई। हिन जो सेल्फी कढण वारो माना कीअं आहे कैमरा? फर्स्ट क्लास। फर्स्ट क्लास जी। सुठो कढे थो? जी बिल्कुलु। भला इहो ॿुधायो त औरतुनि में चवंदा सेल्फी कढण जी हिकिड़ी बीमारी आहे? हाँ बिल्कुलु आहे बि। मानी पचाईंदे अक्सर करे सेल्फी बि माना त हा ठीकु आहे मानी पचायूं था, हिते कीअं था लॻूं, माना हिकिड़ी सोच हूंदी आहे त असां ॾिसूं हिन जॻह ते असां कीअं था लॻूं। जॾहिं खां सेल्फी कैमरो आयो अञा वधीक इहे शइ थी वई आहे। अच्छा, माण्हू हिकिड़ा बि ट्रेन जे आॾो मथे थंभे ते चढ़ी ख़तरनाक जाइनि ते केतिरा ई माण्हू मरी बि विया आहिनि। छा इहो डेंजरस सेल्फियूं कढणु इहो सही आहे या ईअं न करणु खपे, माण्हू खे पंहिंजी जान जो ख़्यालु करणु? बिल्कुलु, इहे बिल्कुलु बि सही न आहे, ईअं न करणु खपे। इंसान हा ठीकु आहे ख़ुशी मल्हाईंदा, जेकी बि शइ हूंदी आहे तव्हांखे सुठी लॻे थी ज़रूरु कयो, पर ख़ुशी जो मक़सदु इहे न आहे त तव्हांखे जेकी शइ सुठी लॻे थो भले तव्हांखे नुक़सानु ॾिए
पर तव्हां वरी बि उहो कयो इहो मुनासिबु न आहे अच्छा इहो ॿुधायो त सेल्फीअ खां अॻु में मेकअप वग़ैरह कंदियूं आहिनि? न न अॼुकल्ह सेल्फी कैमरा अहिड़ियूं अची वियूं आहिनि जो मेकअप जी ज़रूरत ई न आहे उहो पाण बि मेकअप करे थी छॾनि बिल्कुलु ब्यूटी में आहे सभु। जी बिल्कुलु अहिड़ा सॉफ्टवेयर आहिनि हाणे इहो मूंखे ॾसियो त पंहिंजो सेल्फियूं कहिड़ियुनि कहिड़ियुनि जायुनि ते माना औरतूं कढनि थियूं? तक़रीबन पार्टी थी वई या कंहिं रिलेटिव ॾे वञूं था या सफ़र में या घर में घणो करे अहिड़ो मशहूरु माण्हू आहे उन सां हा बिल्कुलु औरतुनि जो को फंक्शन आहे उन में हर जॻह ते उहो हर छोकिरी सेल्फी कढण में अॻु कढे हा बिल्कुलु जेके कैमराऊं वग़ैरह आयूं आहिनि त माण्हू हिकिड़ा आहिनि मरनि था पिया ॿुॾनि था या कंहिंखे बाहि लॻी थी वञे कंहिंजी जान ख़तरे में आहे त उहो माण्हू चाहे थो कोई खणी ऐं सेल्फियूं कढणु शुरू थो करे छा इहो कमु सही आहे ईअं न करणु खपे या कीअं? ईअं बिल्कुलु बि न करणु खपे कंहिंजी जान खे ख़तरो आहे ऐं तव्हांखे ओॾी महिल सेल्फी यादि थी अचे त बिल्कुलु ग़लति आहे इंसानियत जे ख़िलाफ़ु आहे भला इहो ईद जे लाइ तव्हां छा छा तक़रीबन जेको औरतुनि जी ज़रूरत हूंदी आहे पर अटो हा बिल्कुलु सभु कुझु हा ॿियो छा छा पर्स चूड़ियूं सैंडल वग़ैरह जेकी बि ज़रूरत जी शयूं हूंदियूं आहिनि सभु जोड़ो ख़ासि वरितो आहे हा बिल्कुलु उहो घणे जो आहे? 4-5 हज़ार जो हूंदो 4-5 हज़ार जी अच्छा अच्छा हाणे इहो मूंखे ॿुधायो त अॼु ईद जो ॾींहुं आहे तव्हां कहिड़ो पैगाम ॾींदो? अॼु ईद जो ॾींहुं आहे ऐं मां चवणु चाहींदसि त इन ॾींहं खे सुठे तरीक़े सां मल्हायो जेके रुठल आहिनि उन्हनि खे परचायो कॾहिं बि कंहिंखां रुठा न रहो छो त जॾहिं तकलीफ़ थींदी आहे इंसानु अकेलो थींदो आहे केरु पंहिंजो रुठल हूंदो आहे त इंसान वटि कुझु बि न हूंदो आहे जॾहिं पंहिंजा न हूंदा त इंसान खे अजीब अहसासु थींदो आहे त हुन वक़्तु उहो बिल्कुलु अकेलो आहे सभु कुझु हूंदे बि कुझु न हूंदो सो इन तकलीफ़ जो अहसासु कंहिंखे बि न ॾियारियो इहो कहिड़े ड्रामे जो डायलॉग? ड्रामे जो न आहे ही रियल आहे जी बिल्कुलु अला हे जेके तव्हांजा फैन्स हूंदा आहिनि चाहींदड़ हूंदा आहिनि तव्हांजे ड्रामनि में तव्हां ते माना मर मिटणु चाहींदा आहिनि ऐं जान ॾियण जी कोशिशि कंदा आहिनि पोइ वीचारा रोंदा रहंदा आहिनि उनजो बि तव्हांखे क्यास थींदो? हा बिल्कुलु हूंदो आहे पर क्यास जो मतिलबु ई न आहे त असां हुनजो चवणु वठूं ऐं उन्हनि खे बि खपे त हिकु हद ताईं रहणु ठीकु आहे असांजा फैंस आहिनि पर कंहिंखे परेशान न करणु खपे अहिड़ा बि आहिनि जेके तव्हांखे परेशान था कनि? हा बिल्कुलु कुझु हूंदा आहिनि अहिड़ा बि पोइ जेके परेशान कनि त तव्हां उन्हनि जी परेशानी टेंशन वठो आहियो? न ही हिकु आम शइ आहे कंहिंजी परेशानी न वठणु खपे सेल्फियां